हाणे थाणे ते आया आहियूं त उहो चयोसीं त मिठल शाह तव्हांखे असां घुरायोसीं त उहो ॾेखारियो असांखे FIR दाख़िल कयो त हाणे उहो मोहम्मद ख़ान वेठो आहे, ॿिया वेठा आहिनि, चवनि था त असांखे त का ख़बर ई न आहे। राति बि साॻियो ई मोहम्मद ख़ान हर्षी सभु वेठा हुया त जवाबदार पकड़िजी आयो आहे, पाण मां पकड़ाए आई आहियां। मूंखे चई तव्हां वञो हाणे बसि, मां हुनखे अर्ज़ु बि कयो त FIR कटियो त हिन महिल ताईं हुननि पैसा वठी छो छॾे ॾिनो, असांखे उहो ॿुधाइनि त छो छॾे ॾिनो। मूं ॿियनि खे अर्ज़ु इहो ई मुतालबो आहे त पुलिस ख़िलाफ़ बि कयो वञे कानूनी कार्रवाई, मोहम्मद ख़ान वॾो मुंशी सूबेदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे त हे अहिड़ो ज़ुल्म छो था कनि। असांजा मासूम ॿार कुसिजी था वञनि, नाजाइज़ी था कई वञनि, अगवा था थी वञनि, छो था हे कनि। जो ज़िम्मेवार पुलिस आहे मोहम्मद ख़ान वॾो मुंशी सूबेदार साहिबु। इन को बि मूंखे नुक़सानु थियो, मुंहिंजे बचनि खे, मुंहिंजे घर वारे खे थियो। मुंहिंजो घर बि अॻियां ई अथनि, हे थाणो जेको आहे पोयां आहे, विच में सिर्फ़ु रोड आहे, एतिरो परते बि न आहियूं। जेको बि नुक़सानु थियो ज़िम्मेवार इहे 3 माण्हू हूंदा मुंहिंजा। ज़िम्मेवार अदा इन जे करे जो त हे छॾे छो ॾिनो हिननि पैसा वठी राति मां ॿधायो आहे, हिननि पैसा वठी छो छॾे ॾिनो। हाणे चवनि था त उहो आहे ई कोन, असांखे त का ख़बर ई न आहे। कीअं ख़बर न आहे अदा? असां राति 10:30 बजे जवाबदार पकड़ायासीं। उहो हिननि मिठल शाह, उहो असां हाणे आया आहियूं त मिठल शाह ॿुधाइनि ई कोन था त छाजो मिठल शाह, कहिड़ो मिठल शाह। सुबुह ताईं वेठो आहे, हाणे आया आहियूं त मिठल शाह ॾसनि ई कोन था। उहो जवाबदार असांजो कयूं काॾे? असांखे हिननि जो छॾियो आहे पैसा वठी, सुभाणे खां पोइ असांखे वरी का तकलीफ़ अचे, को मुंहिंजे बचनि खे मारे, इन जा ज़िम्मेवार केरु आहे? पुलिस ई ज़िम्मेवार आहे असांजी। मोहम्मद ख़ान वॾो मुंशी SHO साहिबु, इन जा ज़िम्मेवार इहे 3 ई हूंदा। असांजे बचनि खे जेको बि नुक़सानु थियो, अॻे चकर बि तव्हांखे मां ॾेखारी, अॻ में बि उन सबूत असां वटि कुहाड़ी बि असां वटि पई आहे। उन्हनि वटि बि उहा ई कुहाड़ी असां वटि सबूत, हीअ ई असां हुन खां खसी आहे। हुन खां हिन कुहाड़ी तां मुंहिंजे बचे खे खयूं पियो वञे मारण जे लाइ, हीअ कोर्ट में असां ॾींदासीं, हीअ कुहाड़ी असां कोर्ट में पेश कंदासीं पुलिस जे नाले सां। त हिन पुलिस ॾिठी बि आहे कुहाड़ी, त बि हुनखे जवाबदार खे वठी छॾे ॾिनो अथऊं पैसनि जे तरफ़।